अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। बलोच यकजातीय कमेटीअ जी अॻुवाण महारंग बलोच जे बयान खां पोइ सोशल मीडिया ते सख़्त तनक़ीद कई पई वञे। डॉक्टर महारंग बलोच जे बयान ऐं बलोच तहरीक बाबति नामियारो लेखक ऐं नावल नवीस मंज़ूर थहीम लिखे थो, जॾहिं मूं पंहिंजो नावल पुन्हूं जेको बलोच मिसिंग पर्सन ते आहे लिखियो पए त केतिरा चहिरा हिकु वक़्तु मुंहिंजे आॾो गुज़रिया थे, ज़ख़्मी ऐं बेतरतीब। केतिरा सिंधी बलोच ख़ानदान जिन खे पोइ हिन रियासत पाकिस्तान जी फोर्सिस खणी गुम कयो, बेदर्दी सां मारियो, किन जा लाश ईअं गुम थिया ॼण ज़मीन ॻिही वई। जिन वाक़िअनि खां पोइ मारियण खे इंतज़ार जे बेरहम दर्द में मुब्तला कयो वियो, सियासी कारकुन ऐं राइटर जी हैसियत में मूं पोइ उन्हनि समूरनि जो दर्द पुन्हूं जी सूरत में लिखणु शुरू कयो हो। दरअसल पाकिस्तान पंहिंजी इब्तिदा खां ॿ क़ौमी नज़रिए, हिकु क़ौम हिकु मज़हब जे नाले ते तमामु वॾी ज़हनी बदहाली पैदा कई। पाकिस्तान हाणे फ़िरक़ाबंद जनूनी ऐं ज़ालिम रियासत आहे, जंहिं पुठियां इहो ख़्यालु कमु करे रहियो आहे त मज़बूत फ़ौज ई पाकिस्तान जो बचाव आहे। ही उहा फ़ौज आहे जेका पाकिस्तान जे मजमूई कारोबार में 70% पार्टनरशिप रखे थी। उनजो हिकु नतीजो इहो निकितो जो पाकिस्तान में हाणे ताईं फ़ौजी आमरियत ऐं मक़ामी तरह सरदारनि, जागीरदारनि, ब्यूरोक्रेसी जो नेक्सिस जा गठ जोड़ मज़बूत थियो आहे। बलूचिस्तान सां हिकु ॿियो अलमियो थियो। कुझु ॾींहं अॻु मां पंहिंजे मानवारे साथी ऐं दोस्त डॉक्टर शाह मोहम्मद मरी जो किताब बलोच क़ौम क़दीम अहद खां असर हाज़िर ताईं पढ़ी रहियो हुउसि, जंहिंमें हिकु वाक़े जो ज़िक्र आहे। मां अव्हां सां उन वाक़े जो ज़िक्र करणु चाहींदुसि। डॉक्टर मरी मूजिबि उहो वाक़ियो 1780 जो आहे, जंहिंजो तालुक़ु हिकु माउ सां आहे। हू लिखे थो, बलूचनि जी पाण में जंग जे नतीजे में हसनी क़बीले जो सरदार सादिक हसनी मारिजी वियो। सरदार सादिक जूं ॿई बाहूं कुल्हे ते वढिजी उनजी अमड़ खे हथ में ॾेई चयाऊं, उन्हनि खे लठ सम्झी करे जानवर हकल। अहिड़ी हालत में उन माउ खां सुवालु कयो वियो त छा इंसान मथां उनखां बि ख़राबु वक़्तु अची सघे थो? माउ वराणियो, हा, हिकु हालत हिन अलमनाक मंज़र खां बि बदतर आहे ऐं उहा आहे बुख। ही बुख आहे जेका हाणे पाकिस्तान जे हर ॿिए घर में ईअं दाख़िल थी आहे जो निकिरण जो नालो नथी वठे। आख़िर त पोइ उनजा ज़िम्मेवार केरु आहिनि? हिकु वसी एराज़ी वारो सूबो बलूचिस्तान जेको मैदनी वसीलनि सां मालामाल आहे, त पोइ हितां जा माण्हू इंतिहाई पसमानदगी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर छो आहिनि? जे ॾिसिजे उनजो सबबु ख़ुदि रियासत, उनजा इदारा, सरदार, जागीरदार आहिनि जेके गॾिजी अवामी वसीला चोराए रहिया आहिनि। कंहिं बि मुल्क जी समाजी जोड़जक हिकु क़िस्म जी साइकी या हिकु रवैयो ठाहे थी। बलूचिस्तान हिकु अरसे ताईं बलोच क़बाइली समाज में साह खणंदो रहियो आहे, जंहिंजो बुनियादी नुक़्तो हीअ आहे त जेसिताईं अव्हां वेढ़ाक न आहियो, अव्हां ज़िंदा रही नथा सघो। ॿियो क़बीलो अव्हां खे मारे अव्हां जी समूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेंदो। हीअ रवैयो हाणे बि बलोच समाज में मौजूदु आहे, जंहिंखे पाकिस्तान जी रियासत वधीक ताक़तवर कयो। हीअ रियासत आम माण्हू जो भरजलो थियण जी बजाए सरदारनि, उनजे शोधनि, स्मगलरनि, भताखोर माफ़ियाउनि, जहालत, मज़हब, जनूनियत जो भरजलो थी बीठी आहे। हीअ जदीद बैठकीअ जो हिकु रूप, बल्कि उनखां बि अॻिते फाशिज़म जो रूप धारे चुकी आहे। महारंग जी ज़ाती ज़िंदगी ऐं उनजे तकलीफ़ुनि ते आउं कोन थो लिखां, छाकाणि त असां मां हर माण्हू पंहिंजे अंदरि केतिरा दर्द खणी हले थो। मां अव्हां सां महज़ उनजी हिकु ॻाल्हि शेयर करणु चाहींदुसि। मूं जॾहिं राजी मची वारे मेड़ में शामिलु थियण लाइ गवादर जो पंधु कयो त मूं हुनखे रूबरू ॿुधो। माण्हुनि में हुन लाइ इज़त ॾिठी। हुन वाज़े चयो त सिंध ऐं बलूचिस्तान जे माण्हुनि सां मुंहिंजी मुहबत इन करे बि आहे त मां उन्हनि मां आहियां। हुन पंहिंजनि माण्हुनि खे चयो, हिन जलसे में न अव्हां भुगती आहियो न मरी, हिते अव्हां बलोच आहियो। ही हिन वक़्त जो वॾो नियापो आहे। कराची में केतिरा भेरा जॾहिं बि बलोच यकजाती कमेटी को मेड़ करे थी त
सिंध सरकार बलोच औरतुनि ऐं मर्दनि ते बेरहम तशदुद कराए थी, उन्हनि खे गेले ईअं गाॾियुनि में उछले थी जो जहिड़ो ई इंसान ई न आहिनि। जॾहिं त कराची में जमायत इस्लामी, जमायत दावा, तहरीक लबैक 10-10 किलोमीटर ताईं रोड रस्ता बंदि करे जलसा कनि था, जंहिंमें हिकु वॾे तइदाद गैर मक़ामी अफ़गाननि जे हथियारनि सां शिरकत करे थी। कराची जो बलोच नस्ल परस्त न आहे। हुन गुलहसन कलमती जियां पंहिंजो रिश्तो ईअं जोड़ियो जो कराची सिंध जी मारे जहिड़ो शानदार किताब ॾिनो। हिन रियासत पोइ कराची ऐं मलीर सां छा कयो? मलीर जंहिंखे जन्नत चयो वेंदो हो, बेरिया ऐं DHA में तब्दील थी वियो। लियारी जा बलोच बेनज़ीर जी गाॾी पुठियां चरियुनि जा डोड़ंदा हुआ। हीअ रियासत ई आहे जंहिं पोइ लियारी खे ॾोहारनि जो गढ़ ठाहियो। बलोच यकजहती कमेटी जंहिंजी सरबराही महारंग करे रही आहे, दरअसल हाणे सरदारनि जे नेक्सिस या गठ जोड़ खां अॻिते निकिरी वई आहे, जंहिं करे हिन तहरीक खे तनहा या आइसोलेट करण लाइ उन जे हिकु बयान खे मिस इंटरप्रेट करण जी कोशिश थी रही आहे। हुन पीपल्स पार्टी खे तंबीह कई आहे त हू बलोचनि ॾांहुं पंहिंजे रवैये जो जाइज़ो वठे। ॿी सूरत में उन ख़िलाफ़ बि तहरीक हलाई वेंदी। असीं समूरा इंसान जॾहिं पंहिंजनि तकलीफ़ुनि ते ॻाल्हायूं था त किन हालतुनि में बेहद तलख़ बि थी वञूं था, जंहिंमें पोइ लफ़्ज़नि जी तरतीब बेतरतीब बि थी वञे थी। छाकाणि त दरअसल असीं सभु बेतरतीब समाज बल्कि बेहद ज़ालिम समाज में साह खणी रहिया आहियूं। मां बलोच तहरीक खे पंहिंजी तहरीक सम्झां थो, छाकाणि त हिन तहरीक जी हासिलात शानदार आहे। जेका ॻाल्हि असां ऐं हुननि में हिकु जहिड़ी आहे, उहा आहे ज़मीन। मां आख़िर में हीअ गुज़ारिश कंदुसि त उंदाहिनि घटियुनि में डोड़ण बजाए पंहिंजनि साथियुनि, दोस्तनि ऐं कामरेडनि जो दिफ़ा कयूं। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो नाम्यारे लेखक मंज़ूर थहीम जो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।